नाज़रीन अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त सकरन वेझो माड़ी जलबाणीअ में चईन ॻोठाणनि जे मारिजण वारे वाक़े जी FIR थी वई आहे। माड़ी जलबाणी थाणे ते ॻोठाणे राहिब अली जलबाणी जे फरियाद ते FIR दाख़िल थी वई। FIR में ॻोठाणे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त पुलिस ऐं 5 सिक्योरिटी फोर्सिस जे गाॾियुनि में सवार सरकारी वर्दियूं पहिरियल माण्हुनि ॻोठाणनि ते फायरिंग कई, जंहिं में 2 ॼणा थॾे ते ऐं 2 ॼणा इस्पताल में फोत थी विया ऐं कुझु माण्हू ज़ख़्मी थी पिया। ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद माड़ी जलबाणी वाक़े जी अदालती जांच लाइ सिंध सरकार खे ख़त लिखी छॾियो आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त सखरन वेझो माड़ी जलबाणी में चईन ॻोठाणनि जे मारिजण वारे वाक़े जी FIR थी वई आहे। माड़ी जलबाणी थाणे ते ॻोठाणे राहिब अली जलबाणी जी फरियाद ते FIR दाख़िल थी वई। FIR में ॻोठाणे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त पुलिस ऐं 5 सिक्योरिटी फोर्सिस जे गाॾियुनि में सवार सरकारी वर्दियूं पहिरियल माण्हुनि ॻोठाणनि ते फायरिंग कई, जंहिं में 2 ॼणा थॾे ते ऐं 2 ॼणा इस्पताल में फोत थी विया ऐं कुझु माण्हू ज़ख़्मी थी पिया। ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद माड़ी जलबाणी वाक़े जी अदालती जांच लाइ सिंध सरकार खे ख़त लिखी छॾियो आहे।